नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त कराची में नेब रावलपिंडी जी कराची में कार्रवाई म्युनिसिपल कमिश्नर साथियुनि समेत गिरफ़्तार अदालत में पेश कयो वियो। अॻूणे म्युनिसिपल कमिश्नर कोरंगी मसवर मेमण खे ॿिनि साथियुनि ऐं वॾे खज़ाने सूदो गिरफ़्तार कयो वियो। अकाउंट्स ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे बि गिरफ़्तार कयो वियो। कार्रवाई दौरान केतिरनि ई मिलियन जूं टे रसीदूं बि हथ कयूं वयूं आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त कराची में नेब रावलपिंडी जी कराची में कार्रवाई म्युनिसिपल कमिश्नर साथियुनि समेत गिरफ़्तार अदालत में पेश कयो वियो। अॻूणे म्युनिसिपल कमिश्नर कोरंगी मसवर मेमण खे ॿिनि साथियुनि ऐं वॾे खज़ाने सूदो गिरफ़्तार कयो वियो। अकाउंट्स ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे बि गिरफ़्तार कयो वियो। कार्रवाई दौरान केतिरनि ई मिलियन जूं टे रसीदूं बि हथ कयूं वयूं आहिनि।